अल्लाहुम्मा सल्लि अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि व बारिक वसल्लम वसल्लम। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यिबीन व अतहरित ताहिरीन मौलाना व मौला सकलैन हबीबिना मुहम्मदिन जद्दिल हसन वल हुसैन सलवातुल्लाहि व सलामुन अलैहि व अला आलिहि तय्यिबीन अत्ताहिरीन व अला अस्हाबिहिल अंसार वल मुहाजिरीन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन्नासु क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ सां ज़ौक़ ऐं शौक़ सां मुहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना मुर्शिदिना व मुनअमिना व मअवाना व मलजाना हबीबिना व तबीबिना व नूर कुलूबिना सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व आलि बैतिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गो ऐं भाइरो, अल्लाह करीम खां दुआ है त रब शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए, करीमन जी मोहब्बत में जियारे ऐं शाल इन ई मोहब्बत में मौत नसीब फरमाए। अल्लाह करीम खां दुआ है जन हीअ नूरानी महफ़िल सजाई आ, अल्लाह उन्हनि ख़र्च कंदड़नि, कोशिश ऐं काविश करण वारनि खे दुनिया ऐं आख़िरत जी नेमतुनि सां माला माल फरमाए। असीं जेकी बि अल्लाह जो क़ुरान मुस्तफ़ा करीम जो शान ऐं शरीयत पाक जो बयान ॿुधण जे लाइ जमो थियासीं, रब असां सभिनी जे दिल जे मुरादुनि खे पूरो फरमाए। शुअबुल ईमान हदीस जो किताब है। इमाम बैहक़ी रहमतुल्लाह ताला अलैह उनमें एक हदीस आंदी आ। सय्यदना अनस बिन मालिक रदियल्लाहु ताला अन्हु वरदा रिवायत थो करे त मदीने वारे साईं फरमायो त हल तदरून मन अजवदु जूदा। साईं करीमन पंहिंजे असहाबन खां सवाल कयो, ए मुंहिंजा साहबियो, तव्हांखे ख़बर आहे त सखियुनि खां वॾो सखी केरु आहे? सुजाग वेठा आहियो, 11 थिया आहिनि अञा, हींअर ई निंड पई थी अचे तव्हांखे। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हल तदरून मन अजवदु जूदा। मदीने वारे साईं पुछा कई, छा तव्हांखे ख़बर आहे त सभिनी खां सखियुनि में वॾो सखी केरु आहे? सहाबा किराम अर्ज़ कयो, क़ालू अल्लाहु व रसूलुहु आलम। या रसूल अल्लाह, अल्लाह ऐं उन जो रसूल वधीक बेहतर ॼाणनि था। सखियुनि खां वॾो सखी केरु आहे? सहाबा किराम जी आदत हूंदी हुई, ॼाणंदा हुया न तॾहिं बि चवंदा, या रसूल अल्लाह असांखे ख़बर न आहे, तूं वधीक बेहतर ॼाणी थो, तोखे वधीक ख़बर आहे। चओ सुभान अल्लाह। साईं करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त तव्हांखे ख़बर आहे वॾो सखी केरु आहे? साहबा किराम चयो, या रसूल अल्लाह ऐं उन जो रसूल बेहतर ॼाणनि था।
मुझे महबूब फरमायो काल अल्लाह अजवद जूदा, सखियुनि खां वॾो सखी अल्लाह आहे। छो आवाज घटाए छॾी ज़नी, कंजूस न थी, सखी दी तूं बि आवाज न घटाए, जीअं हले पियो तूं हलण दी सा। मदीने वारे साईं फरमायो त अल्लाह अजवद जूदा, सभिनी खां वॾो सखी, सखियुनि खां वॾो सखी अल्लाह आहे। केर सखी आहे? ॻाल्हायो, वॾे में वॾो सखी केर आहे? अल्लाह आहे। नबी सुने फरमायो सुम्मा अना अजवदो बनी आदम, ऐं बनी आदम में जे वॾे में वॾो को सखी आहे त सो मां मोहम्मद मुस्तफ़ा करीम आहियां। चओ सुभान अल्लाह। नबी साईं फरमायो सभिनी खां वॾो सखी मां मोहम्मद करीम आहियां, वॾे में वॾो अजवद मां आहियां, जवाद मां आहियां, सभिनी खां वॾी सखावत करण वारो मां मोहम्मद करीम आहियां। कायनात सखी ॾिठा हूंदा हिन आसमान जे हेठां तो घणा सखी ॾिठा हूंदा। सखावत करण वारो सखावत में पैसो ॾींदो आहे, माल ॾींदो आहे, कपड़ा ॾींदो आहे, पेरे उघाड़न के सखी जुती पाराईंदो आहे, सखावत में मानी खाराईंदो आहे, पानी पियारींदो आहे। साईं मुझा ज़मीन ॾे, को अमीर आहे सखी हुजे त माण्हुनि खे माल ॾे, पैसो ॾे, तो सखावत ॾिठी हूंदी माण्हुनि जी। पर मदीने वारो साईं उहो सखी आहे घुरण वारनि खे जन्नत इनाम में ॾेई छॾींदो आहे। न चई सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। को सवाल करे सखावत मदीने वारे साईं जी, के माल घुरियो माल ॾिननि, के इज्जत घुरी इज्जत बि ॾिननि, के दौलत घुरी दौलत बि ॾिननि, के दुनिया घुरी दुनिया ॾिननि, के आखिरत घुरी आखिरत मिली, के जन्नत घुरी जन्नत मिली, के अल्लाह घुरियो मदीने वारे अल्लाह बि अता करे छॾियो। न चई सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असांखां केर न सवाल करे 10 रुपया बि ॾींदासीं त 10 दफ़ा सोचींदासीं त 10 ॾियांसि या न ॾियांसि। हो न, चमड़ी वञे पर दमड़ी न वञे। कंजूस माण्हू, पर यादि रखो ॾियण सां माल घुटंदो न आहे। मदीने वारे साईं फरमायो कसम आहे उन ज़ात जो जंहिंजे हथ में मूं मोहम्मद मुस्तफ़ा जी जान आहे, सदके ॾियण सां माल घटबो न आहे, माफ़ी ॾियण सां इज्जत घटबी न आहे। माना जेको सदको ॾे, ख़ैरात करे, रब जी राह में लुटाए, अल्लाह उनखे खोट न ॾींदो, हिकूण जा ॾहूण अता फरमाईंदो। जेको माण्हू माफ़ी ॾे, को ग़लती करे, को गार ॾे, को घटि वधि ॻाल्हाए, को औणो हले, हो बुछड़ो हुयो तॾहिं बुछड़ो कमु कयई, हो बुछड़ो हुयो तॾहिं तोखे बुरो लफ़्ज़ ॻाल्हाई, तूं भलो आहीं उनखे माफ़ करे छॾ। समझो ताले सुता पिया आहियो? सुभान अल्लाह। सखावत जी निशानी इहा आहे, जेको बुरो हले तूं उनखे माफ़ कर। मदीने वारो साईं वॾो सखी आहे। हिकु जाइ ते महबूब सुहिणा वादी में बीठा हुया। वादी सॾींदा आहिनि ॿिनि जबलनि जे विच खे। ॿिनि जबलनि जे विच में बकरियुनि ऐं रिढुनि जो धण हुजे, भरियो पियो हुयो, हज़ारें बकरियूं हुयूं। साहिल आयो सवाल करण जे लाइ, या रसूल अल्लाह अता कयो, मूंखे हिकिड़ी बकरी ॾियो। मदीने वारे साईं फरमायो हिन ॿिन्ही जबलनि जे विच में जेतिरो माल आहे सो समूरो तोखे ॾिनमि अल्लाह जे नाले ते खणी वञ। न चई सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अब मूंखे थकल था लॻो तव्हां। मां 3 जलसा करे आयो आहियां, चौथों तव्हांजो जलसो आहे। हाणे मां हितां मातली वेंदुसि, सुबुह जो नूरियाबाद में जलसो आहे, उहो करे वरी शिकारपुर वेंदुसि सुभाणे। तव्हां घर मां उथी अचे वेठा आहियो, सुभान अल्लाह नथी निकिरेव? ज़ोर सां जो सुभान अल्लाह। मदीने वारे साईं खां घुरण वारे सवाल कयो, सोने हबीब हज़ारनि जो धन हुजे, हिकु सवाल ते अता करे छॾनि। चओ सुभान अल्लाह। हे चवे तो नबी खां न घुरो, शिरका
छा थो मिले? नबी केड़ो नफ़ो दींदो? खुदा जी इज्जत जो कसम आ, को गदागर वने उनके मदीने वारो साईं तवंगर बनाए छड़े। को गुलाम अचे सवाल करे, गुलामन के मदीने वारो बादशाह बनाए छड़े। चो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हजरत अनस बिन मालिक तो फरमाए 10 साल मदीने वारे साईं जी दरबार में रहुस। 10 साल महबूबन जी खिदमत में रहुस। 10 सालन में कदे महबूबन जी ज़ुबान मां के न बुधी, ला जो लफ्ज न बुधो जे जेको घुरियो मुझे दिलबर नबी अता करे छड़ियो। पर कदे कदे इं थींदो हुयो जो महबूब सुने क्या को सवाल कंदो हुयो। साईं करीम हजरत बिलाल के फरमाइंदा हुया, आहे दौलत खाने में का शे? चंदो या रसूलुल्लाह खजानो खाली आ। साईं जन फरमाइंदा के का ओधर वठी भी इन जो सवाल पूरो कर। उमर फारूक आयो, या रसूलुल्लाह अल्लाह तवा के नवाजियो आ, इहा जिम्मेदारी तवा जी नाहे जो ओधर वठी साइलन जा सवाल पूरा कयो। मदीने वारे साईं फरमायो जदे को सवाल कंदो वा मुझी दिल न चवंदी आ त सवाली खाली वने, मां चवंदा जेको मुझे दर ते अचे सो हर शे वठी सवाल मंगतो मुराद माने पो वापस वने। न चई सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पर ये तो पैसे घुरण वारा हुया, दुनिया घुरण वारा हुया। मदीने वारे साईं का जे जन्नत घुरी महबूब जन्नत अता कई। मूं अर्ज कयो न मानू पैसो नहीं दौलत दींदा आहिनि, नबी जन्नत जा सर्टिफिकेट विरहाईंदो आ। नबी ऐं नबी जो घरानो, नबी ऐं नबी जा बच्चा एड़ा सखी आहिनि। हे घर एड़ो सखी आ को साइल सवाल खणी अचे, सुभान अल्लाह, बदले मुए जन्नत जूं नेमतूं इनाम में ॾेई छॾींदा आहिनि। केॾो वॾो पीर छो न हुजे, बुज़ुर्ग छो न हुजे, जन्नत जी विरासत उन जे हथ में न हुंदी आ। वली हुजे, कुतुब गौस कलंदर छो न हुजे, जन्नत जी विरासत उन जे हथ में न है। जन्नत जो मालिक अल्लाह हुआ, पर मदीने वारे ऐं संदस आल के अल्लाह ताला इहा अता कई आ। महबूब तू ऐं तुंहिंजा बच्चा जन्नत जा वारिस आहिनि। नबी फरमायो मां जन्नत जो मालिक आहियां। मुंहिंजी न्याणी इन फातिमत सय्यदतुन निसाए अहलिल जन्नत, मुंहिंजी न्याणी फातिमा जन्नत जो जवान औरतुनि जी सरदार आहे। इन्नल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नत, मुझा बचड़ा हसन ऐं हुसैन जन्नत जे जवानन जा सरदार आहिनि। नचे व सुभान अल्लाह। जन्नत त हिनन जे घर जी शइ आहे न। साईं फरमायो 70,000 मुझा उम्मती बिना हिसाब जे जन्नत में वेंदा। 70,000। हजरत उकाशा सईदना उकाशा रदी अल्लाह तआला अन्हु वडी उम्र जो सहाबी, 100 थी बीठो, जलीलुल कदर सहाबी हुयो, शान वारो सहाबी। जंग बद्र में हजरत सईदना उकाशा अर्ज कयो, या रसूल अल्लाह तलवार कोन्हे का, छा सां विढ़ा? तलवार ॾियो त दुश्मनन जा सिर लाहिया। ये वण बीठो जे नबी सुणे झाड़ी मां लकुण पटे उन जे मथा ये हथ जो फेरियो, लठ तलवार बणजी वई। वरी जो सुभान अल्लाह। हजरत सैयदना उकाशा उन तलवार से विढ़ियो, जंगू लड़ियो, साल गुजरिया, वह तलवार हजरत सैयदना उकाशा जे हथ में हुई। शहीद थियो तुर्की जो शहर गाजी अंतप, मां पान अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। वह तलवार साईं जी मज़ार वह गाजी अंतप में अॼु बि मौजूद आहे, जेका नबी जे हथ जे मौजज़े सां ठही हुई। वरी जो सुभान अल्लाह। हजरत उकाशा थी बीठो, या रसूल अल्लाह मुझा दिलबर नबी मुझो भी नालो उन्हनि में लिखायो जेके बिना हिसाब जे जन्नत में वेंदा। चओ सुभान अल्लाह। अज जो मौलवी हुजे हा न सो फतवा हणे हा त नबी में का ताकत आ जे तू नबी खां तो घुरी। उकाशा सहाबी हुयो, वहाबी कोन हुयो पुट। न चई सुभान अल्लाह। हजरत उकाशा अर्ज कयो, या रसूल अल्लाह जन्नत दे सब बिना हिसाब जे। जन्नत त दे
पर हिसाब किताब न हुजे, पुछाणो भी न हुजे। नबी साईं फरमायो ॾिनी मायो काशा बिना हिसाब जे जन्नत में वेंदे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सैयदना रबिया रदी अल्लाह ताला अन्हो मदीने वारे जो आशिक चे तो महबूबन जी खिदमत कंदो हुयुस, महबूबन के पानी प्यारींदो हुयुस, साईं जन जी जुती मुबारक खणंदो हुयुस, महबूबन करीमन के जोर ॾींदो हुयुस, मदीने वारे साईं जे लाइ गरम थधे पानी जो बंदोबस्त कंदो हुयुस, हिकड़े ॾिहाड़े खिदमत में हुयुस। अहिड़ो साईं राज़ी थियो, फरमाइनि था सल रबिया मां शेत, रबिया घुर छा खपई, अॼु जेको घुरंदे सो अता कंदो मां। चओ सुभान अल्लाह। रबिया घुर छा खपई। असां के न जे नबी सुनो फरमाए पहिरियां त चवंदासीं बंगलो मिले, जमीन जो खातो मिले, वॾी गाॾी मिले, पैसो मिले, दुनिया वारनि जूं पंहिंजूं पंहिंजूं उम्मीदूं, आशिकनि जूं पंहिंजूं उम्मीदूं। चओ सुभान अल्लाह। रबिया घुर छा खपई। ख़बर अथई रबिया कहिड़ो जवाब ॾिनो। सैयदना रबिया अर्ज़ कयो या रसूल अल्लाह ॿियो कुझु न खपे, इन मुराफ़िक़तक फिल जन्नते, जन्नत खपे पर तोसां गॾु खपे। हिकिड़े ई थक में बस अर्श ताईं पहुची वियो। जन्नत खपे पर ईअं न तुंहिंजी रिफ़ाक़त में, दिलबर नबी तोसां गॾु। जीअं हिते ख़ादिम बणायो अथव जन्नत में बि ईअं ख़िदमत जो मौक़ो ॾिजो। अञा जोर सां जो सुभान अल्लाह। के मोहब्बत वारे छा खूब इन लफ्ज़नि जी तर्जमानी कई। रबिया चयो दुनिया में मुझे तुमने जब अपना बनाया है, आका दुनिया में मुझे तुमने जब अपना बनाया है, महशर में भी कह देना ये मेरा है दीवाना, महशर में भी कह देना ये मेरा है दीवाना। बस इतना कर्म करना ए चश्मे करीमाना, जब जान लबों पर हो तुम सामने आ जाना, जब जान लबों पर हो आका तुम सामने आ जाना, आ दिल में तुझे रख लूं ए जलवे जाना। पढ़ो सल्लल्लाहु अलैका या मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। हजरत रबिया अर्ज कयो या रसूल अल्लाह मुझा महबूब मुराफ़िक़त फिल जन्नत, जन्नत में तुझी रिफ़ाक़त थो तलब कया, तुझी रिफ़ाक़त खपे। साईं जन फरमायो ॾिनी मां। ॿियो घुर छा खपई, ॿियो घुर छा खपई, इहो मिली वई ॿियो घुर छा खपई। चओ सुभान अल्लाह। हाय 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 सुभान अल्लाह। रहमत का है दरवाजा खुला मांग अरे मांग, रहमत का है दरवाजा खुला मांग अरे मांग, करता है करम देता है करम उनका सदा मांग अरे मांग, रहमत का है दरवाजा खुला मांग अरे मांग।
मांग, देता है कर्म उनका सदा मांग, अरे मांग। रबिया चो या रसूलुल्लाह तुझो साथ मिलियो हाणे बे के शे जी जरूरत ही कोने। तू मिली वे यार मिलियो पो छा खपे बा। चो सुभान अल्लाह। पुट इन के चइबो आ सखावत। इने चइबो आ छा चइबो आ सखावत। मदीने वाले साईं फरमायो अना अजवद बनी आदम, आदम जे औलाद में सभनी का वडो सखी मां मोहम्मद मुस्तफा करीम आया। ऐं नबी साईं फरमायो भला बुधायो तवा के खबर आ त मुखा पो वडे में वडो सखी केरा। मां त सखी आया पर मुखा बाद में केर सखिया। अर्ज के वे या रसूल अल्लाह तवा बुधायो केरा। हबीबन फरमायो मिन बादी रजुलिन अलिम इल्मन फनशरहू। मुखा बाद में वडो सखी उहो वा जेको इल्म पढ़ियो, इल्म सिखियो, इल्म पढ़ी वरी ॿियनि खे इल्म सेखारियई, ॿियनि खे पढ़ायई। मदीने वारे फरमायो मुखा बाद में वडे में वडो सखी इहो आहे जेको इल्म पढ़ियो, इल्म सिखियो, इल्म पिरायई, गोदा खोरे उस्तादन जे साम्हूं आलिम थियो, हाफिज थियो, इल्म पढ़ी दंग कयई, पाण पग पातई, पंहिंजे मथे ते पग वधई। उन खां बाद में वरी इल्म पढ़ी वेही न रथो, दुनिया जे खफन में मुब्तला न थियो। जेको इल्म अल्लाह ॾिनुसि उहो इल्म वरी ॿियनि खे सेखारण वारो बणियो। चो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मु कुरान जी आयत अञा बी पढ़ी हुई आहे ऐं उन ते अञा बाद में ईंदुसि। हेरो की मु दिस्तार शागिर्दनि जी बचड़नि जी ॾिठी आहे न, उन जे करे हीअ हदीस पढ़ी आहे। मदीने वारे साईं फरमायो मुझे दिलबर नबी फरमायो वडे में वडो सखी माया मां मोहम्मद करीम आया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं मुखा बाद में वडो सखी उहो वा जेको इल्म पढ़े ऐं ॿियनि खे इल्म सेखारण वारो थे। मदरसो खुलियो पियो आहे, दीन जो इदारो खुलियो पियो आहे। तू समझी थो त मदरसे जा मुल्ला आहिनि, वेठा आहिनि, चंदे ते वेठा आहिनि। साईं मुंहिंजा इहे मौलवी आहिनि तॾे ते वेहण वारा, पर इहे तॾे ते वेहण वारा आम न आहिनि। हे जेको काल अल्लाह काल रसूल चवण वारा आहिनि। मदीने वारे साईं फरमायो याती यौमल क़ियामत अमीरन वहदहू। जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े उहे माण्हू ईंदा त हिकिड़ो माण्हू उम्मत जे मिसल हूंदो। माना इहो हिकिड़ो माण्हू जंहिं इल्म सेखारियो, ॿियनि खे इल्म पढ़ायो, अकेलो इहो हाफिज़, इहो आलिम पूरी उम्मत जे बराबर हूंदो। माण्हुनि जो अमीर बणिजी ईंदो, अॻवान रहबर ऐं रहनुमा बणिजी ईंदो, जेको ॿियनि खे इल्म सेखारण वारो आहे। न चई सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिते जेके मुल्लो चई मुंह मटींदा आहिनि, मुल्लो आहे बाबा मौलवी आहे, अड़े ॾाढ़ी रखी अथई, दीन जो कम थो करे, हिकारत सां ॾिसंदा, हिकारत सां तहकीरन। सोशल मीडिया ते ॾिस भरियो पियो आहे जो आलिमनि खे तहकीरन ॾिसंदा आहिनि। याद रखो जेको के आलिम के हिकारत सां ॾिसे, आलिम के हिकारत सां को बुरो लफ्ज़ ॻाल्हाए, इहो बेईमान बणिजी वेंदो आहे। इल्म के हकीर समझई। अल्लाह ताला जे हबीब फरमायो मां मोहम्मद करीम वॾो आलिम ऐं आलिमनि जो बि उस्ताद बणिजी आयो आहियां।
बुइस्तु मुअल्लिमा, मां मोहम्मद करीम मानुन के सेखारण वारो बणजी आयो आहियां, इल्म पढ़ाइण वारो बणजी आयो आहियां। ए दुनिया वारो पोइ जेको इल्म सिखे ऐं ॿियनि खे सेखारे, क़यामत जे ॾिहाड़े ईंदो त माण्हुनि जो अमीर बणजी ईंदो, रहबर ऐं रहनुमा बणजी ईंदो। समझ में आई ॻाल्हि अलाए कोन आई? इल्म जेको बि हाणे हे रुगी हिते मदीने वारे साईं क़ुरान जो इल्म न चयो आहे, हदीस जो ई इल्म न चयो आहे। तव्हांखे जेको इल्म अचे थो, जेको हुनुर अचे थो, जेका सिखिया तूं सिखियो ई, सुजाग थी जेको कुछ तोखे अचे थो उहो ॿिए खे सेखार। असांजे सिंधियुनि में इहा का पिट पियल आहे, पंहिंजो हुनुर ॿिए खे न ॾींदासीं। ओ को कंहिंजी का क़िस्मत खुले, अलाह कुल ॾे, सो बि पंहिंजे पुट खे उहो हुनुर सेखारींदो। को प्यारो हुजे हिकिड़े माण्हू खे उहो इल्म सेखारे, पाण मरी वेंदो। या त अक्सर तौर ते इहो हुनुर खणी पंहिंजी क़बर में हलियो वेंदो, माण्हुनि खे पंहिंजो उहो हुनुर ॿियनि खे विरहाईंदो कोन। आहे की न? अक्सर तौर ते ईअं, मञो न मञो आहे, ईअं ई आहे। हुनुर न ॾेखारींदा। इहो त आलिमनि जो शेवो आहे जेको इल्म पढ़ी वरी ॿियनि खे सेखारनि था। तव्हां बि जेको हुनुर अचे थो, जेका शइ सिखिया आहे ॿियनि खे सेखारियो न, ॿियनि खे उहा शइ ॿुधायो, बाबा हे सिखो। हिकिड़ो छोकिरो आहे असांजे पासे, सो हे इंटरनेट ते कमु कंदा आहिनि, लखे रुपया कमाए पियो। ॿिए हिकिड़े दोस्त चयसि त बाबा तूं एतिरो सिखियल आहीं, इहो कमु करींदो, असांखे ॿुधा त असां बि सिखूं। बाबा मां कोन सेखारींदुसि। मां अड़े ख़ुदा जा बाना, कहिड़ो तुंहिंजो अटो खाईंदासीं, तुंहिंजे घर में वेंदासीं। जेको सिखियो ऐं ॿियनि खे सेखार न सेखारी साईं, उहो उते हलियो वियो, माण्हुनि खे उहो पंहिंजो हुनुर न सेखारी। अफ़सोस आहे माण्हुनि जे मथां। जेको अल्लाह तव्हांखे इल्म ॾिनो आहे, अबा सम्झो था, हले सुता पिया आहियो, हुनुर ॾिनो आहे, इल्म ॾिनो आहे, भलो इल्म उहो आहे जेको ॿियनि खे नफ़ो पहुचाइण वारो आहे। भलो इल्म उहो आहे जंहिं इल्म मज़ा ॿिया फ़ाइदो वठंदा आहिनि। मुंहिंजो दिलबर नबी आलिम बणजी आयो, जेको कुछ अल्लाह ॾिनो, जेको इल्म सेखारियो, जेको अल्लाह ॿुधायो, मुंहिंजे दिलबर नबी पाण ताईं लिकाए न रखियो। हत्ता के ग़ैब जो इल्म बि हुयो मदीने वारे साईं, उहो ग़ैब जो इल्म बि पंहिंजी उम्मत खे ॾेई छॾियो आहे। अल्लाह जे कुरान फरमायो वमा हुआ अलल गैबि बिदनीन। दिल खोले चो सुभान अल्लाह। मुझो महबूब गैब जो ख़बरों ॿुधाइण में कंजूसी न कंदो आ, गैब सेखारण में बि वॾे में वॾो सखी हुसैन जो नानो ज़हरा जो अबो मोहम्मद करीम आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। माण्हू जो तो महबूब भित जे परे पासे जो इल्म ना है, पर अल्लाह तो फरमाए इल्म एड़ो ॾिनो अथम जो एड़ो कुल कायनात में कंहिं वटि इल्म ना है। इल्म ख़बर थी महबूब वटि केड़ो अल्लाह ॾिनो हुयो, अल्लमक मालम तकुन तअलम। ओ महबूब जेको तू न ॼाणंदो हुए सो समूरो इल्म मूं अल्लाह तोखे ॾेई छॾियो आ। समूरो इल्म तोखे ॾिनुम। ऐं मदीने वारे साईं खे अल्लाह जेको इल्म ॾिनो कान वमा यकून जो कुछ अल्लाह सेखारियो, मुंहिंजे दिलबर नबी पाण ताईं महदूद न रखियो, पंहिंजी ज़ात ताईं उनखे लिकाए न रखियो। मुंहिंजे दिलबर नबी समूरो इल्म पंहिंजी उम्मत खे ॾेई छॾियो आहे। पढ़ो सल्लल्लाहु अलैका या मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैका या
सही बुखारी शरीफ जी हदीस आ, सही मुस्लिम शरीफ जी हदीस आ, मदीने वाले साईं का हजरत सैयदना हुज़ैफा बिन यमान रदियल्लाहु ताला अन्हु रिवायत कई, मुझे दिलबर नबी हिकड़े दिहाड़े तकरीर करण जे लाइ सहाबा किराम में आया। हुज़ैफा तो फरमाए काम फीना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असांजे विच में जे बीठा महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीठा, मकामन मा तरक शैअन यकून फी मकामिही ज़ालिका इला क़ियामिस साअत इल्ला हद्दस बिही। हजरत हुज़ैफा तो फरमाए हिकड़े दिहाड़े महबूब आया, तकरीर कयन, खिताब कयुन, जेको कुछ थी चुको सो बि बयान कयुन, जेको क़यामत ताईं थींदो, जेको क़यामत कायम थियण ताईं थियण वारो वा, जेके कुछ मामलात थियण वारा आहिनि, मा हदस बिही इल्ला हदस बिही, से समूरियूं ॻाल्हियूं मुंहिंजे दिलबर नबी असांखे ॿुधाए छॾियूं आहिनि। हाफ़िज़हु मन हाफ़िज़हु व नसियहु मन नसियहु, जंहिंखे जेके ॻाल्हियूं यादि रहियूं, जंहिंखां जेका ॻाल्हि विसरणी सा विसरी वई, पर मुंहिंजे महबूब हर शइ ॿुधाए छॾी। चओ सुभान अल्लाह। कद अलिमहु असहाबी हाउलाए व इन्नहु लयकूनु मिन्हु शैउन कद नसीतुहु फअरादुहु फअज़कुरुहु कमा यज़कुरु रजुल वजह रजुल इज़ा गाब अन्हु। हज़रत